أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا أطيعوا الله وأطيعوا الرسول وأولي الأمر منكم فإن تنازعتم في شيء فردوه إلى الله والرسول إن كنتم تؤمنون بالله واليوم الآخر ذلك خير وأحسن تأويلا. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला दुनिया जे हुक्मराननि खे हुकुम कंदे फरमायो हो त अमानतूं पंहिंजे मुस्तहिक माण्हुनि हक़दारनि माण्हुनि वटि हर हाल में पुॼायो, उन्हनि जे हवाले कयो। पोइ इन्हनि लफ़्ज़नि सां अमानत तौर ते का शइ रखियल हुजे उहा बि वापसि कबी इन्हनि लफ़्ज़नि में अची वई त हुक्मरान जे मातहत जेके नंढा नंढा ज़िम्मेदार ज़ैली तंज़ीमुनि जा अॻुवान सरबराह नंढा नंढा क़ौमुनि ऐं महलनि जा अॻुवान जेके चूंडींदा आहिनि हुक्मरान पंहिंजे नज़र में उन्हनि जो बि हुकुम अची वियो त उहे बि मुस्तहिक चूंडियो। जीअं तव्हां असां बलदियाती इलेक्शन में चूंडींदा आहियूं या क़ौम जो को अॻुवान चूंडींदा आहियूं या कंहिंजे वफ़ात खां पोइ कंहिंजे मथे ते पग ऐं ताज रखंदा आहियूं। अल्लाह ताला फरमायो जेको मुस्तहिक हुजे उनखे चूंडियो, फ़ैसिलो कयो त इंसाफ़ सां कयो। अल्लाह तव्हांखे इहा नसीहत थो करे। पोइ अॼोकिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला इहा साॻी निस्बत बयानु कंदे फरमायो दुनिया जे अंदरि तव्हांजी ज़िंदगी कामयाब तॾहिं गुज़रंदी जॾहिं तव्हां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे इताअत में ज़िंदगी गुज़ारींदव। इहो ऐलान त काफ़ी आयतुनि में ॿुधंदा पिया अचो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कयो, बाबा क़ुर पाक जे अहकामनि ते अमल कयो। ॿुधायो वियो त क़ुर अल्फाज़ ही आहिनि, हदीस हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी इन्हनि ॿिन्हिनि खे मिलायो इहो आहे क़ुर। सिर्फ़ ही लफ़्ज़ बे मुकम्मल क़ुर न आहिनि। अलहम्द खां वन्नास ताईं 114 सूरतूं 83 पारा 6666 आयतूं मुकम्मल क़ुर ही बि न आहे, लफ़्ज़ आहिनि सिर्फ़ इहे। तर्जुमो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो इन सां मिलायो इहो थियो कामिल मुकम्मल क़ुर। हदीस खां सवाइ बि क़ुर कोन्हे, हिननि अल्फाज़नि खां सवाइ हदीस खे बि क़ुर न चइबो। इन ॿिन्हिनि खे गॾे करे चइबो आहे इहो गॾियल, इहो इनखे चइबो आहे क़ुर। जेकॾहिं माण्हू सिर्फ़ हिननि अल्फाज़नि खे वठंदो जेके अल्फाज़ क़ुर पाक जे अंदरि लिखियल आहिनि ऐं उन्हनि अल्फाज़नि जे मथां ज़िंदगी गुज़ारींदो, हदीस पाक खे छॾींदो त गुमराह थींदो। छो त क़ुर पाक खे सम्झण वारो अकुल हिन दुनिया जे अंदरि कोई कोन्हे सवाइ अल्लाह जे रसूल जे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुर पाक खे सम्झो, पोइ हुनजी तशरीह कई, पोइ क़ुर पाक सम्झायो, तॾहिं सम्झ में आयो त क़ुर पाक जी हीअ आयत छा थी चवे, हिन आयत में छा चयल आहे। हिन आयत में जेको हुकुम आहे उहो अल्फाज़नि में मौजूदु आहे, अमली तौर ते कोन्हे को। केतिरियूं आयतूं नासिख़ ऐं मनसूख़ जे हुक्म में रदो बदल में आयूं, केतिरियूं आयतूं लफ़्ज़नि में मौजूदु आहिनि अमलनि कोन्हनि, केतिरियूं आयतूं ज़ाहिरी तौर ते उन्हनि जो लफ़्ज़ी तर्जुमो हिकिड़ो, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीह तौर ते ॿियो ॿुधायो। क़ुर पाक खे सिर्फ़ जेकॾहिं लफ़्ज़नि खे चंबड़ंदो माण्हू हदीस पाक खे छॾे करे त गुमराह थींदो। हदीस पाक गॾु खणंदो
कुरान पाक जी आयत खे सम्झण जे लाइ हदीस पाक जो तर्जुमो हदीस पाक मां पढ़ंदो तॾहिं क़ुरान सम्झ में ईंदुसि। अल्लाह जे रसूल खां सवाइ कंहिं माउ बचो ॼणियो ई कोन्हे जंहिंखे पंहिंजो पाण क़ुरान सम्झ में अचे। जॾहिं हदीस पाक पढ़ंदो तॾहिं क़ुरान सम्झ में ईंदुसि। अल्लाह जे रसूल खां सवाइ हिन दुनिया में कोई अकुलमंद एतिरो कोन्हे को जेको चवे त आयत खे मां हदीस खां सवाइ सम्झी वेंदुसि। पोइ अल्लाह ताला हाणे हिन आयत जे अंदरि इशारो कंदे फरमायो सदाईं तव्हां ॿुधंदा आहियो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कयो। अॼु हिकिड़ी टीं शइ बि तव्हांखे ॿुधायूं था, उहा बि हिन सां मिलायो, इन्हनि टिनिनि जी इताअत कयो। या अय्युहल्लज़ीन आमनू अतीउ अल्लाह व अतीउ रसूल व उलिल अम्र मिनकुम। तव्हां में जेके हाकिम हुजनि, हुक्मरान हुजनि, अहले इल्म बि हुजनि, आलिम बि हुजनि, फ़क़ीह बि हुजनि, मुहद्दिस बि हुजनि, उहे बि इन्हनि सां मिलायो। अल्लाह ताला जेको हुकुम नाज़िल कयो सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां, सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहा ॻाल्हि सम्झी करे तव्हांखे सम्झाई, पोइ बि तव्हांजे दिमाग़ में न आई त कुझु तव्हां में अहिड़ा माण्हू ज़रूरु हूंदा जेके उन्हनि आयतुनि खे हदीस पाक जे रोशनीअ में सम्झी करे मसइलो सम्झी वेंदा। हाणे तव्हां आम माण्हू नथा सम्झी सघो, उन्हनि अहले इल्म जंहिंखे फ़क़ीह चइबो आहे, जंहिंखे उलुल अम्र चयो वियो, जंहिंखे मुहद्दिस चयो वियो, जंहिंखे फ़क़ीह चयो वियो, जंहिंखे आलिम चयो वियो, जंहिंखे आलिम हुक्मरान चयो वियो, उनखे उन सां गॾायो, उन वटां तव्हां पुछी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। हर माण्हू वटि बि एतिरो अकुल कोन्हे। हिननि आयतुनि जो नुज़ूल कहिड़े वक़्तु थियो, ज़रा तवजो खपे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने में हिकिड़े दफ़े पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु खां ग़ालिबन रिवायत आहे, फरमाई त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकिड़े भेरे हिकिड़ो वफ़द हिक क़ौम ना जंग जे इरादे सां मोकिलियो। उन वफ़द जो सरबराह हज़रत ख़ालिद बिन वलीद हो। उन वफ़द जे अंदरि हज़रत अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह तआला अन्हु बि हुयो। हाणे इहे सभु वफ़द जे सूरत में हली करे हिकु जॻह ते राति तरसण जो इरादो कयूं। खुफ़िया जॻह हिननि ताड़े करे पंहिंजा ख़ीमा लॻाया, राति रहण जो इरादो कयूं। हिननि सम्झो त राति भले थधी आहे गुज़रे, सुबुह जे पहर में जीअं ई फजर जे आज़ान जो टाइम थींदो आहे तीअं ई हमिलो कंदासीं। उमूमी तौर ते दुनिया जे तारीख़ खे जॾहिं पढ़ियोसीं त इहा ई ॻाल्हि मालूम थी त जंग ऐं जंगी हमला जेके हा उहे इन वक़्तु ई थींदा, छो त राति सॼी जेको तहरुक जंगी जवाननि जो हूंदो हो, उहे आहिस्ते आहिस्ते थकिजी नेठि हिन सुबुह वारे टाइम ते ठरी वेंदा हुआ, त पोइ उन वक़्तु हमिलो जेको आहे उहो कामयाबु रहंदो। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु जे निगरानी में जेको दस्तो फ़ौज जो वफ़द हो, उन्हनि बि इहो इरादो कयो त राति हिते तरसो, साम्हूं जबल खां हेठि इहा बस्ती आहे, इन जे मथां हमले जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हुकुम कयो आहे। तरसो राति, सुबुह सां सवेर सिज उभरंदे ई उभरण खां पहिरियां ई हमिलो करे वठंदासीं। हाणे जॾहिं उते वञी करे रहिया, राति गुज़रंदी रही, उन बस्तीअ वारनि खे पंहिंजे खुफ़िया हिकिड़े जासूस ॿुधायो त तव्हांजे मथां त हमिलो थियण वारो आहे। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़ौज त ख़ालिद बिन वलीद जे सिपाही सालारीअ में फलाणी जॻह ते तरसी चुकी आहे, ऐं हज़रत ख़ालिद बिन वलीद जंगी उहो जवान हो जंहिं बि दस्ते जी अॻुवाणी कंदो हो, जंहिं क़ौम, जंहिं इलाइक़े, जंहिं शहर जे मथां हमले करण जे लाइ वेंदो हो त नाकाम कॾहिं कोन थींदो, उहो जवान हो। हिन जी पॉलिसी ज़रा अहिड़ी हूंदी हुई, हर हाल में फतह करण जो जज़्बो हूंदो हो, चाहे जान वञे त वञे। खोड़ सारियूं जंगियूं कुफर जे हालत में बि लड़ियईं, हता कि जंग ओहद में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मुक़ाबले में हो। जंग ओहद खां पोइ मुसलमान थियो। हाणे जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन जे निगरानी में इहा जमात मोकिली, हुन बस्तीअ वारनि खे खुफ़िया जासूस ॿुधायो त राति में फ़ौज अची चुकी आहे, सुबुह तव्हां ते हमिलो थींदो। हू राति जे पहर में ई पंहिंजी बस्ती सॼी ख़ाली करे उतां लॾो खणी विया हलिया, सभु कुझु खणी विया पंहिंजो सामान। कुझु शयूं जेके छॾियऊं, उनखे हिकिड़ो रहियो खयो माण्हू, हिन क़ौम जो हिकिड़ो बच्चो, उन बाक़ी सभिनी शयुनि खे गॾु करे तीली ॾेई छॾी। उहा सॼी बस्ती ॼण त सड़ी वई, का शइ उते बाक़ी न रही। हाणे उन हमराह चालाकी करे वापसि अची करे हज़रत ख़ालिद बिन वलीद जे हिन साहबनि सगोरनि जे लश्कर में अची करे कलमो पढ़ी हथ मथे करे चवण लॻो, अल्लाह जे ज़ात खे मां गवाह बनाए तव्हांखे चवां थो त तव्हां न जंहिं हिन बस्तीअ जे मथां हमले जो इरादो रखो पिया, उहा सॼी बस्ती ख़ाली थी वई, माण्हू लॾे विया, मां अकेलो बचो आहियां। हाणे मां काॾे वञा?
मां मुसलमान तो थियां, छा मूंखे इस्लाम हिन हालत में फ़ाइदो ॾींदो? छा हिन हाल में मूंखे इस्लाम फ़ाइदो ॾींदो? मुंहिंजा ॾोह माफ़ थींदा? मुंहिंजो इस्लाम क़बूल थींदो? इहा ॻाल्हि वञी करे हज़रत अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मिलियो। हज़रत अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां जो मिलियो, हज़रत अम्मार चयोसि हा इस्लाम तोखे फ़ाइदो ॾींदो, मुसलमान थींदे तोखे फ़ाइदो ॾींदो। अल्लाह ताला तुंहिंजी इस्लाम वारी इहा नेकी क़बूल कंदो, तोखे माफ़ कंदो। तूं हाणे हीअं कर, तूं वापसि वञी पंहिंजे हुन बस्तीअ में उते रह, तूं भॼी न वञ। हिन चयो न, जे मुंहिंजो इस्लाम क़बूल पवे त मां ठीकु आहे रहां, इस्लाम ते जे न पए क़बूल त मूंखे छॾियो त मां भॼां वा, पंहिंजी जान बचायां। चईंसि न, तूं भॼी न वञ, पंहिंजो हुन इलाइक़े में रह वञ। हीउ वापसि वञी करे उते रहियो। सुबुह जो हज़रत ख़ालिद बिन वलीद पंहिंजे तरतीब मुताबिक़ वञी करे हमिलो कयो। ॾिठईं त बस्ती सॼी ख़ाली आहे, कुझु बि कोन्हे। हिकिड़ो हमराह वेठो आहे, उनखे गिरफ़्तार कयूं। जीअं जो हुनखे गिरफ़्तार कयूं त हज़रत अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह ताला अन्हु चवणु लॻो त ए ख़ालिद, इहो मुंहिंजे अमान में आहे, इहो मूं वटि आयो हो, मूंखे हीअ हवाल कयईं, मां हिनखे अमान ॾिनी आहे, हिन इस्लाम क़बूल कयो आहे, हीउ मुसलमान आहे, चूंकि हिनखे गिरफ़्तार न कयो, हिनखे छॾियो। हज़रत ख़ालिद बिन वलीद चयोसि त हिन सॼी फ़ौज जो सरबराह मां अमान ॾियणो ऐं न ॾियणु, कैदी बनाइणु या न बनाइणु मुंहिंजो हुकुम आहे, मुंहिंजो कमु आहे। जेसिताईं मां हुकुम नथो ॾियां त तूं कीअं थो करे सघीं? मुंहिंजे इजाज़त खां सवाइ तो हिनखे अमान कीअं ॾिनी? मुंहिंजे इजाज़त खां सवाइ तो हिनजे ईमान इस्लाम क़बूल करण जी ॻाल्हि त करे सघीं थो, अमान ॾियण जी ॻाल्हि कीअं थो करीं? इहो ग़लति आहे। त हुन बि वरंदी ॾिनी त तुंहिंजे ॻाल्हियुनि जो इंतज़ारु कंदुसि। हिन बि चयो त बाक़ी मां अमीर छा जोसि। ईअं हिननि जो पाण में बहस मुबाहिसो ज़रा तेज़ थी पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि उन शख़्स सॼो हवाल पंहिंजो ॾिनो, साईं मुंहिंजी बस्ती सॼी ख़ाली थी वई, माण्हू विया हलिया, मां हज़रत अम्मार बिन यासिर सां मिलियुसि, उन वटि ईमान आंदो अथमि, अमान वरिती अथमि। हज़रत ख़ालिद बिन वलीद हिन ॻाल्हि खे क़बूल कोन थो करे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अम्मार जी ॻाल्हि सही आहे, पर अम्मार आइंदह पंहिंजे सरबराह जे इजाज़त खां सवाइ इहो फ़ैसिलो न कजां। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अम्मार बिन यासिर जो फ़ैसिलो क़बूल फरमायो त हज़रत अम्मार बिन यासिर थोरो हज़रत ख़ालिद बिन वलीद खे नऊज़ बिल्लाह अल्लाह से कमी पेशी माफ़ फरमाए चवणु लॻो त ॾिठई। हज़रत ख़ालिद बिन वलीद बि चयोसि ॾिस इहो तुंहिंजो सही कोन्हे, तेज़ थी पिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौजूद आहे, थोरो तेज़, इंसान जी इज़त नफ़्स आहे न, ऊंच नीच जॾहिं थिए थी त ॿई पाण में थोरो तेज़ थी पिया। त हज़रत अम्मार बिन यासिर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़ैसिलो त ॾेई छॾियो न हज़रत अम्मार बिन यासिर जे बारे में रज़ी अल्लाह ताला अन्हु, त उहो थोरो मथे थी पियो, थोरो तेज़ ॻाल्हाइणु लॻो। जॾहिं थोरो वधीक सख़्तु ॻाल्हाईं हज़रत ख़ालिद बिन वलीद खे, हज़रत ख़ालिद बिन वलीद बि उथियो, उन बि घणो कुझु चयोसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ए ख़ालिद, अम्मार खे न ॻाल्हाए। हज़रत ख़ालिद बिन वलीद जे ज़बान मां अल्लाह से कमी पेशी माफ़ फरमाए लफ़्ज़ कहिड़ा निकिता? साईं हे ग़ुलाम टके जो ग़ुलाम अॼु ॻाल्हाए थो सच पच। हज़रत अम्मार पुराणे ज़माने में हाशिम बिन मुग़ीरा हिकिड़े सरदार जो आज़ादु कयल ग़ुलाम हो, हिन जो घटि वधि ॻाल्हायोसि त हुन बि चयोसि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहो मेणो पसंदि न आयो। फरमायूं ख़ालिद अम्मार खे न ॻाल्हाए, अम्मार बिन यासिर खे जेको ॻाल्हाईंदो अल्लाह जो हुनजे मथां लानत आहे, तूं पाक हस्ती आहे, तूं न चओ। हिन जो जेको दुश्मन थींदो अल्लाह जो हुन सां दुश्मनी आहे, मुंहिंजी बि दुश्मनी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़रा हज़रत ख़ालिद बिन वलीद खे अहिड़ा कड़क लफ़्ज़ चई करे हज़रत ख़ालिद बिन वलीद खे चुप करायो। हज़रत अम्मार बिन यासिर इहे लफ़्ज़ ॿुधी करे न वधीक हलणु लॻो। जीअं जो हलणु लॻो त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला पोयां ड्रोड़ी वञी करे हिन दामन खे पकड़ियईंसि, दामन खे पकड़े रोई रिझायईंसि, राज़ी कयईंसि। अम्मार, अल्लाह जो रसूल चवे थो त जेको हिन सां दुश्मनी कंदो मुंहिंजी बि दुश्मनी आहे, अल्लाह जी हुन ते लानत आहे जेको हिन सां विढ़ंदो, मूंखे माफ़ कर। केॾो जोधो जवान हो, पर अल्लाह जे ज़बान अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मां लफ़्ज़ निकितो, पंहिंजी कावड़ हले कीअं उछलाए छॾियईं, वञी करे दामन खां पकड़े राज़ी कयईंसि।
मिनथूं कयईंसि, एलाज़ कयईंसि। नेठि हू जॾहिं राज़ी थी पियो, उन वक़्तु जिब्रील अलैहिस्सलाम आयो, क़ुर पाक जी हीअ आयत खणी आयो। अल्लाह से फरमायो छा, या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम। ईमान वारो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी जीअं इताअत कंदा आहियो न, उलिल अम्र तव्हां में जेको अमीर हुक्मरान हाकिम बणिजे उन जी बि इताअत कंदा कयो। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु जी इज़्ज़त खे रखियो वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि इहा ई ॻाल्हि हज़रत अम्मार बिन यासिर खे चई छॾी त अम्मार, हिन भेरे तुंहिंजो फ़ैसिलो सही आहे, पर आइंदा जे लाइ ईअं न कजां, पंहिंजे अमीर जे मातहत रहिजां। क़ुर पाक में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताईद में फ़ैसिलो ॾिनो। सम्झण जी ॻाल्हि हीअ आहे, मतां तव्हांजे दिलि में इहो ख़दशो पैदा थींदो हुजे त उन वक़्तु सहाबी सगोरा नऊज़ बिल्लाह अल्लाह जे नबीअ जे साम्हूं एतिरो तेज़ ॻाल्हाईंदा। मुंहिंजा भाइरो, इहो इब्तिदाई दौर हो, इहे वीचारा ख़ुदि सिखनि पिया। अल्लाह जे पैगंबर जे मौजूदगीअ में उन्हनि जी तरबियत हले पई, उन्हनि जी तालीम हले पई। इहे नवां नवां कुफ्र मां इस्लाम में अचनि पिया, उन्हनि जूं कमियूं कोचायूं कोतायूं लफ़्ज़शूं ईअं घटिजनि पियूं जीअं ॾूंढनि वारे काठीअ खे कोई ॾखणु जंडीअ ते रखी करे उनजा ॾूंढ घसाए करे उनखे सिधो कंदो आहे। अल्लाह जो पैगंबर ॼण त इस्लाम जो सिपाही सालार कारीगर हो। इन्हनि ॾूंढनि वारनि नौजवाननि खे जेके कुफ्र, ज़िद्दियत, कावड़, गुस्से, जज़्बात ऐं जवानीअ जा ॾूंढ जंहिंमें लॻल हा, उन्हनि खे क़ुर पाक जे रोशनी में ॼण त जंडीअ ते लाहे करे उन्हनि जे इस्लाम जे रोशनी में उन्हनि खे सुहिणो ऐं सेबतो पियो करे। अल्लाह ताला ईअं उन्हनि जी तरबियत कई, इहे सहाबी सगोरा खीर खंड थी विया। क़ुर पाक में फरमायो रुहमा बैनहुम, इहे हिक ॿिए सां वॾा नरम दिल ऐं रहम दिल हूंदा आहिनि। वरी फरमाई रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, मां अल्लाह इन्हनि सां राज़ी आहे। इहा तरबियत अल्लाह ताला करे 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 उनखे हीरो बनायो। तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरमायो, अस्हाबी कन्नुजुम बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम, मुंहिंजा सभु सहाबी सितारा अथव, जंहिं बि हिकिड़े जे पोयां वेंदव हिदायत पाईंदव। हाणे नथो कोई मां जो लाल चई सघे त उन वक़्तु हज़रत अम्मार बिन यासिर नऊज़ बिल्लाह ग़लति हो, या हज़रत ख़ालिद बिन वलीद नऊज़ बिल्लाह ग़लति हो। क़ुर पाक उन्हनि जो फ़ैसिलो करे छॾियो। हाणे लबकुशाई करण जी कंहिंखे बि इजाज़त कोन्हे। अल्लाह ताला अहकाम हिकिड़ो हुकुम नाज़िल करे छॾियो, ईमान वारो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कंदा कयो, पंहिंजे इस्लामी हुक्मराननि जी बि इताअत कंदा कयो। उहो बि तव्हांजो हाकिम आहे, ख़ुसूसन जॾहिं उहो आलिम हुजे, ख़ुसूसन जॾहिं उहो फ़क़ीह हुजे, ख़ुसूसन जॾहिं वरी हुकूमत वारी कुर्सीअ ते हुजे त पोइ उनजा फ़ैसिला क़ाबिल एतमाद हूंदा। आलिम बि हुजे, हुक्मरान बि हुजे त उनजी तक़लीद लाज़िम आहे। पोइ फरमाई अल्लाह तबारक व तआला फरमायो, फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन, जेकॾहिं तव्हां कंहिं शइ में इख़्तिलाफ़ कयो, फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल, पोइ तव्हां उन पंहिंजे इख़्तिलाफ़ी मसइले खे मोटाए आणियो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तरफ़। इन कुंतुम तुमिनून बिल्लाहि वल यौमिल आख़िर, जे मञियो था अल्लाह जे ज़ात खे ऐं क़यामत जे ॾींहं खे मञियो था त पोइ ईअं कंदा कयो जीअं असां तव्हांखे हुकुम था कयूं। ज़ालिक ख़ैरुन व अहसनु तअवीला, सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ हिकिड़ो, साईं असां जॾहिं इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे त असां हाल फ़िलहाल कंहिंखे मञींदा ई कोन आहियूं। असां चवंदा आहियूं मां कंहिंखे बि कोन थो मञा, हल मां पीउ खे बि कोन मञींदो आहियां, मां कंहिंखे बि कोन मञींदो आहियां, केरु बि हुजे, उस्ताद हुजे, मुंहिंजो मुर्शिद हुजे, कावड़ में साईं लफ़्ज़ चवंदा आहियूं मां कंहिंखे बि कोन मञींदो आहियां, हल मुंहिंजी मर्ज़ी आहे। साईं पोइ असांजे इन लफ़्ज़नि जे चवण सां असांजी हड़ त न वेंदी। अल्लाह ताला फरमायो त इहे जज़्बात पंहिंजा संभाले रखो, कावड़ ते कंट्रोल कयो। दुनिया जे ज़िंदगीअ में ई तव्हां असांजे ॿुधायल तरतीब ते जेकॾहिं अमल कयो, क़दम खयो त पोइ ख़बर अथव हिते दुनिया में बि तव्हांखे सबुर करण जे करे, कावड़ खाई वञण जे करे, इअ्तिदाल में रहण जे करे, बुरदबार थी करे रहण जे करे दुनिया में बि तव्हांखे नतीजो भलो मिलंदो, आख़िरत में बि तव्हांखे नतीजो भलो मिलंदो। दुनिया में नतीजो इहो मिलंदो, यादि रखी छॾियो, जेकॾहिं तव्हांखे कावड़ खाई वञण में कस लॻे न, या कंहिंखे माफ़ करण में तव्हांखे कस लॻे न, त क़यामत जे ॾींहुं असां तव्हांखे भरे ॾींदासीं। सच पच तजुर्बात शाहिद आहिनि हिन ॻाल्हि जा। जेकॾहिं मिसाल ॾियां त काफ़ी वक़्तु खपे, दुनिया जा उहे हुक्मरान माण्हू, वॾी इज़त ऐं मर्तबे शान ऐं शौक़त वारा माण्हू, कावड़ ऐं गुस्से जे बावजूदि, हक़ रखण जे बावजूदि जॾहिं पंहिंजी कावड़ खाई विया, अल्लाह ताला उन्हनि जे आजिज़ हुजण जे करे, इज़्ज़त जे करे ख़ुदा उन्हनि खे अञा बुलंद कयो। मन तवाज़अ लिल्लाहि रफ़अहु अल्लाह, जंहिं पंहिंजो सभु कुझु छॾियो। हिकिड़ो मिसाल ॾेई वञा, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला हिकिड़े यहूदीअ खे लड़ाई कंदे दसियो,
दसियो त तलवार हुनजे कंध ते रखण वारो हुयो, हुन गुस्ताखी कई, थुक उछलाए हयईं त हाणे त कावड़ वधीक अचे हा, थोरो तेज़ीअ सां कुझु सिसी लाहे छॾे सा, पर हुन महिल छॾे ॾिनईंसि। अली छो छॾे हिनखे? चई जंहिं महिल पहिरियां दसियोमांसि न तंहिं महिल मक़सदु अलाह जे दीन जो सर बुलंद करणु मक़सदु हो, पर हाणे मुंहिंजी इज़त नफ़्स बि हिन मां शामिल थी वई त मूंखे हिन थुक उछलाए हई आहे। बसि इज़त नफ़्स जे करे ज़ाती मक़सदु हिन में अची हिन करे छॾे ॾिनोमांसि, बुर्दबारी कई। जॾहिं बुर्दबारी हिकु दफ़ो न अलाए केतिरा भेरा कई अथई, अलाह ताला हुनजो नालो केॾो रोशन कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि चयो त अना मदीनतुल इल्म व अलीम बाबुहा, एॾो इल्मु हो हज़रत अली साईं वटि। हज़रत अबू बकर साईं जो दौरु आहे, हज़रत उमर साईं जो दौरु आहे, ॿई शाहकार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा ज़बरदस्त जानशीन बि सवरा बि, इल्म सां पुर समंदर हुआ, पर फ़ैसिला पोइ बि हज़रत अली साईं जा क़ाबिल एतमाद हूंदा। उन्हनि जे दौरान बि फ़ैसिलो अलीअ खां वठो, छो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पाक ज़बान हुन जे लाइ इल्म जी शाहिदी ॾेई चुकी आहे। असां बि आहियूं पर फ़ैसिलो अलीअ खां वठो, इहा बुर्दबारी आहे। अलाह साईं बि फरमायो ज़ालिक ख़ैरुन व अहसन तअवीला, नतीजे जे एतबार सां इहो तव्हां जे लाइ तमामु बहितर आहे, भलो आहे जो तव्हां पंहिंजे ॻाल्हियुनि ते न हलो, इख़्तिलाफ़ कंहिं ॻाल्हि में कयो, अलाह ऐं अलाह जे रसूल ॾे पंहिंजे इस्लामी हुक्मरान जी तरफ़ ॻाल्हि खणी अचो, फ़ैसिलो हुतां वठो। ऐं फ़ैसिलो पोइ कीअं करे उहो पहिरीं आयत में गुज़िरियल आयत में अलाह साईं फरमायो वइज़ा हकमतुम बैन अन्नास अन तहकुमू बिल अदल, जॾहिं तव्हां वटि माण्हू फ़ैसिलो खणी अचनि, केर बि हुजनि, कहिड़े बि तबके जा हुजनि, कहिड़ी बि क़ौम जा हुजनि, मुस्लमान हुजनि या गैर मुस्लिम हुजनि, यहूदी नसरानी हुजनि, कहिड़ा बि हुजनि, कोझा हुजनि, कारा हुजनि, अंधा हुजनि, मंडा हुजनि, मर्द हुजनि, औरतूं हुजनि, केर बि हुजे, फ़ैसिलो कयो त इंसाफ़ सां कयो। इहा तलक़ीन पहिरियां करे छॾी आहे। त पोइ हाणे ॾिसो क़ुरान पाक ज़ाहिरी तौर ते आयत खे जॾहिं पढ़ियोसीं ऐं हुनजो ख़ुलासो ॿुधोसीं त इहा ॻाल्हि सम्झ में आई त अल्लाह तबारक व तआला दुनिया जे हुक्मराननि खे बि तरबियत कई आहे त तव्हां मामला इंसाफ़ सां हलाइजो, अमन सां हलाइजो, हुकूमत तॾहिं हलंदव। ॿिए पासे खां मुस्लमाननि खे बि अल्लाह तबारक व तआला सिधो सो चयो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ईमान वारो, ख़ुसूसन तव्हां, सॼी दुनिया सां मुखातब आहे, पर सॼई सिर्फ़ु मोमिननि खे ईमान वारो, ख़ुसूसन तव्हां इख़्तिलाफ़ कयो त अलाह ऐं अलाह जे रसूल जी ऐं अहले इल्म हुक्मरान जी ताबेदारी कजो। माण्हुनि खे बि तलक़ीन कई त फ़ैसिलो शरीयत जे रोशनीअ में वठिजो, हुक्मराननि खे बि तलक़ीन कई त फ़ैसिलो इंसाफ़ सां कजो। आयत जो रुख़ ॾिठोसीं त इहा ॻाल्हि मालूम थी, ॿई पासा तबलीग ऐं तालीम आहे, पर जॾहिं गहराईअ सां ॾिठोसीं त इहा ॻाल्हि सम्झ में आई त जॾहिं ॿिनि धुरनि में थोरो कंहिं बि ॻाल्हि ते लबकशाई थींदी आहे, इख़्तिलाफ़ थींदो आहे, ज़रूरु ऊंच नीच थींदी आहे, पर जॾहिं फ़ैसिलो थी पवे त पंहिंजी ऊंच नीच छॾे ॾियणु घुरिजे। फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजरा बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह सीधो फरमाए, फला व रब्बिक, तुंहिंजे रब जो कसम आहे, उन माण्हूअ जो ईमान ई क़बूल कोन्हे को जंहिं माण्हूअ जे इख़्तिलाफ़ी मसइले खे मुंहिंजो पैगंबर हल करे, मुंहिंजे पैगंबर जे फ़ैसिले ॿुधण खां पोइ बि हुनजे दिलि जे अंदरि का थोरी रंजिश, का गुंजाइश हुजे त फ़ैसिलो त थियो पर सही कोन थियो, थोरी बि रंजिश मुंहिंजे नबीअ जे फ़ैसिले खां पोइ जंहिंजे दिलि में हुजे, फरमाई फला व रब्बिक ला युमिनून, उहो मोमिन ई कोन्हे। हत्ता युहक्किमूक फीमा शजरा बैनहुम, सोना जेसि ताईं तूं फ़ैसिलो करीं, मिम्मा क़ज़ैत, उहो फ़ैसिलो अची चुको आहे, पोइ हुनखे ईअं तस्लीम कनि, व युसल्लिमू तस्लीमा, जीअं तूं चयो आहे हुन ते बीही वञनि। अल्लाह ताला इन आयत जे ज़रिए सां इहा ॻाल्हि बि सेखारे छॾी त इस्लाम जे रोशनीअ में, शरीयत जे रोशनीअ में जेको फ़ैसिलो तव्हांखे ॾिनो वञे, पोइ तव्हां उन फ़ैसिले ते अकुल न हलाईंदा कयो, अकुल हलाईंदव ईमान खां निकिरी वेंदव। फ़ैसिलो शरीयत जे रोशनीअ में ॾिनो वियो आहे, चाहे कस लॻेव चुपड़ी कढणु क़बूल कंदा, पर शर्त इहो आहे त फ़ैसिलो कराइण वारो, जेके आम माण्हू फ़ैसिलो वठण अचनि था, उहे पंहिंजो फ़ैसिलो जंहिं खां वठनि था उहो माण्हू ज़रा हकम बहितरीन ॻोल्हनि, अहले इल्म हुजे, आलिम हुजे, न्यूट्रल हुजे, फ़ैसिलो लाड़े वेंदड़ न हुजे, फ़ैसिलो चङे भले माण्हू हुजे, इज़त एतिराम खे ॾिसी करे हेॾां होॾां छिके न वञे, अदल इंसाफ़ सां करे माण्हू पंहिंजो बहितर ॻोल्हनि, पोइ फ़ैसिलो जेको थी वञे हुन ते अखियूं मूटे अमल कनि।
कुरान पाक इहा तालीम ॾिनी ऐं फ़ैसिले करण खां पोइ चूं चरा हुन ते न कनि, चूं चरा कंदा ईमान वियो। इहा वॾी तालीम आहे। तॾहिं ई दुनिया जी ज़िंदगी में अमुन थींदो, तॾहिं ई दुनिया जी ज़िंदगी में इख़्तिलाफ़ ख़त्म थींदा। जेकॾहिं चूं चरा हलंदी रहंदी त फ़ैसिले खां पोइ बि इहो फ़ैसिलो पुरअमुन न चइबो, इहो वरी फ़ैसिलो इख़्तिलाफ़ पैदा कंदो। छॾे ॾिबो दरगुज़र कबो तॾहिं मामिलो पुरसुकून थी रहंदो। अल्लाह पाक तव्हां असांखे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।